अवामी आवाज़ जे प्रोग्राम सर्तियूं में मां भलीकार कयां थी। अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो असां वटि जेके महिमान भेनरूं आहिनि उन्हनि जो तालुक़ु सियासत सां बि आहे, सोशल बि आहिनि, एक्टिविस्ट आहिनि ऐं असां सम्झूं था त औरतुनि जो अहिड़े तरीक़े सां मुआशिरे में पंहिंजो पाण खे साबित करणु ऐं अची करे ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद करणु हिकिड़ी तमामु उत्साहींदड़ ॻाल्हि आहे। अॼु असां सां जेके महिमान शरीक आहिनि, असांजे स्टूडियो में असां वटि असांजी भेण सालिहा अतहर मौजूदु आहे। मां भेण खे भलीकार कयां थी ऐं इन खां अलावा असां वटि लाइन ते मौजूदु हूंदी असांजी भेण मेहरुनिसा, जेका पाण उस्ताद आहे, उस्ताद जे पेशे सां तालुक़ु रखे थी ऐं पाण हिकिड़ी बहितरीनु शाइरा बि आहे ऐं एक्टिविस्ट बि आहे। हुन समाज सां जहिड़े तरीक़े सां वेड़ करे ऐं पंहिंजो पाण खे अॻिते आंदो ऐं पंहिंजे कलम जे ज़रिए न सिर्फ़ु हिकिड़ी उस्ताद पर हिकिड़ो शऊर रखण जे करे तमामु सुठी शाइरी बि कई आहे। मां हिकु दफ़ो पुछियोमांसि ईअं त अदी तव्हां पंहिंजी शाइरीअ खे छपरायो छो कोन था, त उन्हीअ चयो चई कलम ऐं सोच जी ॾात त मूं में मौजूदु आहे, पर किताब जे लाइ मूंखे पैसा खपनि। इन्हीअ जे लाइ मां केतिरा वेला बुख रही सघां थी जो मां किताब छपरायां। मूंखे हुन अदीअ लाजवाब करे छॾियो। सो चवण जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हालतूं तंग बि हुजनि खणी करे, पर तॾहिं बि असां जूं अहिड़ियूं कई भेनरूं आहिनि जेके पंहिंजी सोच खे पंहिंजे कलम जे ज़रिए इज़हार करनि थियूं। सो अवामी आवाज़ चैनल हिकु उहो चैनल आहे जेको नेटवर्क जी दुनिया में जेको असां कोशिशि कंदासीं त असां अहिड़ियुनि भेनरुनि खे उजागर कयूं ऐं उन्हनि खे साम्हूं हिन पस मंज़र में आणियूं, छाकाणि जो अॼु जे जदीद दौर में नेटवर्क ते जेको प्रोग्राम ॾिठो वञे थो उहो दुनिया जी कुंड करछ में वञे थो। सो असां वटि भेनरूं जेके पंहिंजी हालतुनि जे करे, किन मजबूरियुनि जे करे या वक़्तु न कढी सघण जे करे असांजे हिन स्टूडियो ताईं नथियूं पहुचनि, तंहिंजे करे असां पंहिंजी इन रवायत खे बि बरक़रार रखंदासीं त असां ऑनलाइन थी करे उन्हनि पंहिंजी भेनरुनि खां जेको आहे सो पंहिंजा तासिरात वठूं, ताकी असांखे ख़बर पवे त असां जूं भेनरूं जेकॾहिं किथे बि वेठियूं आहिनि त उहे छा थियूं सोचनि ऐं उन्हनि जी सोच कहिड़ी आहे। सो असां वटि हिन वक़्तु जेका स्टूडियो में मौजूदु आहे असांजी भेण सालिहा अतहर साहिबा, तमामु सुठी हिकिड़ी एक्टिविस्ट आहे ऐं पाण राइटर बि आहे, पाण लिखियो बि अथई, काफ़ी औरतुनि जा सेमिनार बि कराए चुकी आहे। रिसेंटली हिकिड़ो कल्ह बि औरतुनि ते सेमिनार करायो अथसि। सो इहे सभु शयूं जेकॾहिं असां ॾिसूं त असांजे लाइ जेको आहिनि सो तमामु घणी हिकिड़ो साराहण जहिड़ियूं आहिनि ऐं असां चाहियूं था त उहे भेनरूं असां वटि अचनि ऐं असांखे उहो पंहिंजे उन्हीअ तासिर खां जेको आहे सो आगाह तासिर जेको आहे हुननि जो उन्हीअ खां आगाह करनि। सो मां भेण खां इहो सुवालु पुछंदसि त तव्हां पंहिंजी इहा जेका सोशल एक्टिविटी आहे जेको तव्हां औरतुनि जे लाइ एतिरो पंहिंजो पाण खे झाकोड़ियूं थियूं, तव्हां पंहिंजी शुरूआत कॾहिं कई ऐं कीअं कई? बहुत शुक्रिया आपने मुझे इनवाइट किया। दूसरी बात यह है कि औरतों के मसले बहुत गहरे हैं, क्योंकि औरत जो है वो हमेशा माशरे में एक दूसरी हैसियत से रहती है, उसको कभी भी अपनी बराबरी की हैसियत नहीं मिलती है। तो मैंने ये जब काम शुरू किया तो एक देहात ही के इलाके से मैंने काम शुरू किया, और वो देहात में ये था कि औरतें जो हैं वो कपास चुना करती थी। उनके साथ ज़्यादती होती थी कि वो जब कपास चुन के वापस आती थी तो जो ठेकेदार होता था वो उनसे कपास लेके पैसे बहुत कम देता था। फिर दूसरी बात ये कि उन्होंने ये महसूस किया कि जब हम वहाँ होते हैं तो हमें सांप भी काट लेता है, तो ठेकेदार हमारा कोई इलाज नहीं कराता, बल्कि वो कहता कि आप शहर जाओ, जाके इलाज कराओ। तो ये सब चीज़ें जो हैं औरतों को बहुत ही ज़्यादा मज़लूम बना देती हैं और हिम्मत हारने की तरफ लेके जाती हैं। लेकिन क्योंकि इतनी गुर्बत है, इतने मसाइल हैं, मसाइल में घिरे हुए हैं, बच्चे इतने सारे हैं, घर है, उन सबको पालना है, उन सबको देखना है, तो वो औरत फिर भी लग जाती है, कहती है ठीक है कम पैसा है लेकिन हमें करना चाहिए।
تو ہم لوگوں نے سوچا, میرے جیسے جتنے لوگ تھے وہ ہم سب نے مل کے سوچا کیوں نہ ہم یہ ابتدا کریں کہ ان کے ایشوز کے اوپر, ان کے مسائل کے اوپر ہم تھوڑا سا کام کریں اور ہم کوشش کریں کہ عورت کا رتبہ بڑھے. عورت کو بالکل گرا کے رکھ دیا ہے, اس کو تھوڑا سا بڑھا, یعنی عورت کو اپنا حق ملنا چاہیے, حق ملنا چاہے چاہیے, وہ ماں باپ کے گھر میں ہو چاہے شوہر کے گھر میں, کہیں بھی ہو, کام کی جگہ پر ہو, اپنے گھر میں ہو. گھر میں بھی اس کا جب کام کر کے گھر آتی ہے تو اس کو وہ نہیں ملتا ہے, سکون نہیں ملتا, اسے وہی سب سمیٹنا ہے, سارے کام کرنے ہیں, چاہے وہ گھر میں بچوں کی دیکھ بھال ہے, روٹی پکانا ہے, پانی بھرنا ہے, جانور کو چارہ ڈالنا ہے. تو یہ سارا میں نے دیکھا تھا. اس کے بعد سے ہم نے یہ کام شروع کیا اور ہر جگہ بالکل तव्हां सां इन्हीअ ते ॻाल्हाईंदासीं. तव्हां औरतुनि जे हक़ जी ॻाल्हि कई आहे, इन्हीअ जे करे जेका असां वटि भेण लाइन ते मौजूदु आहे, मां शुरूआति कंदसि उन्हीअ खां ई त अदी तव्हां इहो ॿुधाईंदा त औरत जी हैसियत जेका आहे, जेका पीउ माउ जे घर में आहे, असां उन्हीअ हैसियत खे कीअं मञूं था ऐं छा तव्हां सम्झो था त पीउ माउ जे घर में रही करे जॾहिं धीअ पंहिंजे घर में रुख़सत थी करे, पीउ माउ जे घर खां रुख़सत थी करे जॾहिं मुड़ुस जे घर में वेंदी आहे त उन्हीअ खां पोइ हुनखे पीउ माउ जे घर मां बि पंहिंजा हक़ मिलणु खपनि, या तव्हां सम्झो था त जेकॾहिं पीउ माउ जी का मिल्कियत आहे त उन्हीअ में छा उन्हीअ धीअ जो बि हक़ आहे, छाकाणि जो असां औरत जी हैसियत ते ॻाल्हायूं था. औरत जेका आहे जॾहिं पीउ माउ जे घर में पैदा थींदी आहे त उहो चयो वेंदो आहे त धीअ त आहे ई पराई, ऐं जॾहिं मुड़ुस जे घर में बि वेंदी आहे त हुन जी हैसियत थोरो केॾी महिल उन्हीअ खे अहसासु ॾियारियो वेंदो आहे. त इन्हीअ जे करे छा धीअ खे जेको आहे सो पीउ माउ जे घर खां बि पंहिंजो हक़ मिलणु खपे, जीअं त असांजो हे समाज आहे उन्हीअ में जेका वॾो मसइलो आहे त असां वटि न्याणियुनि खे जेको आहे क़ुरान सां शादी कराई वेंदी आहे, हक़ बख़्शरायो वेंदो आहे. त मां उन्हीअ मसइले ते ॻाल्हाईंदसि तव्हां सां त छाजे करे इहो चयो वञे थो त न्याणियुनि जो जेको आहे सो हक़ बख़्शरायो वञे, छा इहो सही आहे या न्याणियुनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे? खां पहिरियां त शुक्रगुज़ार आहियां प्रोग्राम तव्हां मूंखे शरीक कयो. ॿियो मां औरत जे हवाले सां जेकी तव्हां मूंखां सुवाल पुछियो आहे हिन जे हक़नि जो, त औरत जो बिल्कुलु हक़ु पीउ माउ जी विरासत में ऐं हर शइ में हक़ु ईअं आहे जीअं पुटनि जो आहे. जीअं असां औलाद खे जॾहिं बराबरि जो रुतबो ॾियूं था त पुट ऐं धीअ बराबरि आहिनि, त पोइ उन में हक़दार बि असांजी औरत जे पैसा बराबरि आहे हर शइ में, मिल्कियत में. शादी खां अॻु जेतिरो हर शइ में हिसेदार हूंदी आहे, शादी खां पोइ बि उहा बिल्कुलु हिसेदार हूंदी आहे. ऐं हक़ु जेको बख़्शरायो वेंदो आहे, इहा हिकिड़ी असां वटि परसूदा रस्म आहे ऐं हथरादू रस्म आहे. इहा सिर्फ़ु इन करे हूंदी आहे त असां वटि पंहिंजी मिल्कियत बचाइण जे लाइ, हिकु त मिल्कियत पंहिंजी बचाइण जे लाइ हक़ बख़्शरायो वेंदो आहे त जीअं औरत शादी थी हली वेंदी त जीअं हिनखे मिल्कियत मां हिसो न ॾिजे. ऐं ॿियो त ख़ानदान में वरी इहो बहानो बणायो वेंदो आहे त असां वटि हिन जा रिश्ता न आहिनि, पर दर हक़ीक़त इहो हूंदो आहे त पंहिंजनि में जेकॾहिं रिश्ता न हूंदा आहिनि त धारियुनि में रिश्ता न ॾियणु चाहींदा आहिनि, छो त पंहिंजी जेका मिल्कियत हूंदी आहे उहा धारियुनि में हुजणु न चाहींदा आहिनि. जो चवंदा आहिनि त असां घर जी मिल्कियत घर में रहे. अहिड़े तरीक़े अहिड़ी तरह जेको आहे सो औरत खे पंहिंजे हक़ खां महरूम कयो वेंदो आहे. ऐं इहा मुंहिंजे ख़्याल में त तमामु वॾो इस्तहसाल आहे न्याणीअ सां, जो हुनखे मिल्कियत ॾियण बजाए क़ुरान पाक सां हक़ बख़्शराए ऐं सची करार ॾेई करे घर में रखियो वेंदो आहे ऐं हुनखे पंहिंजो हक़. यानी तव्हां सम्झो था त इहो जेको आहे औरत सां इस्तहसाल आहे, छा इहा असांजी जागीरदाराना रस्म आहे या इस्लाम इन्हीअ जी इजाज़त ॾिनी आहे या कानून इन्हीअ जी इजाज़त ॾिनी आहे, या असांजी इहा जागीरदाराना हिकिड़ी फरसूदा रस्म आहे? हिकु जागीरदाराना रस्म आहे ऐं फरसूदा ऐं हथरादू रस्म आहे. ऐं इस्लाम में असांजी जेतिरी हद ताईं मालूमात आहे अहिड़ी का कानूनी रीत रस्म न आहे, न को अहिड़ो कानून आहे ऐं न क़ुरान मुताबिक़ किथे बि अहिड़ी ॻाल्हि आयल आहे त औरत खे जेको आहे हक़ बख़्शरायो वञे. सिर्फ़ु मिल्कियत बचाइण जे लाइ इहा जागीरदाराना सोच आहे
जंहिंजे करे औरत खे इन हक़ खां पंहिंजे हक़ खां महरूम कयो वञे थो ऐं इहा जेका सती बणायो वञे थो। बिल्कुलु असां भेण तव्हां सां हिन पंहिंजे प्रोग्राम में वक़्त बे वक़्त ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं बिल्कुलु औरत जो हिकिड़ो टॉपिक अहिड़ो आहे जंहिं ते जेतिरो बि वसी तरीक़े सां ॻाल्हाइजे त मां सम्झां थी त असांखे शायदि ॾींहंनि जा ॾींहं रातियुनि जूं रातियूं लॻी वञनि, पर असां वक़्तु आहे वक़्तु सिर जेको बि असांखे मौक़ो मिलंदो असां जूं जेके बि महिमान भेनरूं आहिनि असां उन्हनि खां इहे तासरात वठंदा रहंदासीं। असांजी भेण जेका मौजूदु आहे हिन वक़्तु मां उन्हीअ खां बि इहो सुवालु पुछंदसि त जेका रस्म इहा आहे त जागीरदाराना समाज में औरत खे जेको आहे सो क़ुरान सां शादी कई थी वञे, पर छा तव्हां सम्झो था त हिन मुआशिरे में अॼु जे जदीद दौर में इन्हीअ शइ खे अहमियत हुअणु खपे या न हुअणु खपे, या इन्हीअ ते जेको आहे सा जेके असांजूं हुकूमतूं जमहूरी हुकूमतूं आहिनि उन्हनि कहिड़ा क़दम खयां आहिनि? तव्हां हिकिड़ी सियासी एक्टिविस्ट आहियो, इन्हीअ जे करे तव्हां असांखे ॿुधाईंदा या वरी तव्हां उन्हनि ते केतिरो एहतजाज कयो आहे? बिल्कुल सही। या बात यह है कि जब इन्होंने ये कुरान की शादी का मसला जब बहुत ज़्यादा फैल गया तो जो पीपल्स पार्टी की हुकूमत थी जिस ज़माने में उन्होंने इसके ऊपर एक कानून बनाया और पाबंदी लगा दी कि इस पर अमल नहीं होगा। लेकिन क्या होता है कि सियासी पार्टियां कानून तो बना देती हैं और कहती हैं कि ये हम औरतों की भलाई के लिए कानून बना रहे हैं और इस तरह से अब बड़े लोग भी खुश हो जाते हैं। NGOs भी बड़ी कहने लगती कि देखिए इतना बड़ा कानून बना दिया, अब औरतों का तहफ़्फ़ुज़ होगा और औरतों का लेकिन उसके अमली काम के लिए इम्प्लीमेंटेशन के लिए कोई पॉलिसी नहीं होती कि अगर कोई कर रहा है, जैसे कि अभी हुआ है कि छोटी उम्र की शादी का है। अब वो छोटी उम्र की शादी करना इनके यहाँ रस्म है और इनके यहाँ पहले चला आ रहा है, पुश्तों से चला आ रहा है, और वो शादियाँ छोटी उम्र में कर देना, छोटी उम्र की लड़की और बड़े मर्द के साथ उसकी शादी है या छोटी उम्र में ही एक दूसरे के साथ निकाह कर देना लड़का और लड़की का, ये सब चीज़ें जो है ये सारी पुराने ज़माने की चली आ रही। अब हुकूमत ने इसके ऊपर एक बिल भी निकाला, लेकिन इसके इम्प्लीमेंटेशन के लिए आपको सारे थानों में, अदालती निज़ाम में, सब जगह इसको आ जाना चाहिए और हर जगह आना चाहिए कि भाई इस पर कहीं देखो तो इस पर फ़ौरन इसके ख़िलाफ़ खड़े हो जाओ या इसको ना होने दो। अब थोड़ा उन्होंने शादी के लिए तो करने लगे हैं कि पुलिस भी आ जाती है और आके उनको रोकती ढोकती है। ये जो कुरान की शादी का है ये इन्होंने बहुत मना किया, लेकिन ये अंदरूनी तौर पर बाहर नज़र नहीं आता है, लेकिन ये अंदरूनी तौर पे ये चल रहा है सिलसिला। माना तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त इन्हीअ शइ जो एहतिजाज जो थोरो असर पियो आहे। हाँ। इन्हीअ में बिल बि पास कया विया आहिनि, पर तॾहिं बि उन्हीअ ते इम्प्लीमेंट अञा कोन थो थिए, कोई नहीं होता है। ऐं अञा बि जेको आहे सो उहो उन्हीअ ते जेको आहे सो औरतुनि सां उहा ई ज़्यादती ऐं उहो सभु कुझु थी बिल्कुल ज़्यादती। और बिल्कुलु आपा तव्हां सां ॻाल्हाईंदासीं जीअं त असां वटि थोरो साईअ जो वक़्तु अची वियो आहे, इन्हीअ जे करे असां पंहिंजे प्रोग्राम में साही वठंदासीं, साहीअ खां पोइ वरी ॿीहर मिलंदासीं। असांजे स्टूडियो में भेण मौजूदु आहे आपा अथर, उन्हीअ बि इहा ॻाल्हि कई आहे। असां तव्हां खां इहो पुछंदासीं त छा जेके भेनरूं असां वटि छोकिरियूं नंढीअ उमिरि में शादी कराई थी वञे ऐं जेकॾहिं बदिले जी शादी असां जंहिंखे चवंदा आहियूं, मिसाल तौरु जेकॾहिं पीउ ज़ाल मरी थी वञे, चाहे उन्हीअ जा जवान औलाद आहिनि, हू पंहिंजी औलाद खे बि धीअ खे बि बदिले में ॾेई करे ऐं पंहिंजो पाण शादी कंदो आहे, भली उहा जेका जंहिं छोकिरीअ सां शादी करे थो उहा उन्हीअ जी धीअ खां बि उमिरि में नंढी हुजे, त तव्हां छा था सम्झो त हिन जदीद दौर में उहा उन्हीअ औरत सां ज़्यादती आहे ऐं छा उन्हीअ जा ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते जेके असरात आहिनि उन्हीअ नंढड़ी छोकिरीअ ते, उन्हीअ जा असरात ख़राबु पवनि था? सो तव्हां इहो थोरो असांखे ॿुधाईंदा त इहा ज़्यादती जेका आहे उन्हीअ खे असांखे कंडेम करणु खपे या असांखे उन्हीअ रवायत खे बरक़रार रखणु खपे?
अदी इहा तमामु ग़लति रस्म आहे, रिवायत आहे त पीउ पंहिंजी ज़ाल मरी वञे त नंढड़ी पंहिंजी धीअ ॾेई छॾींदा आहिनि। उन उमिरि में पंहिंजी धीअ खे पंहिंजे बदिले में शादी करण लाइ पंहिंजी शादी करण लाइ क़ुर्बान कंदो आहे, जेका हुनजी स्कूल पढ़ण जी उमिरि हूंदी आहे। ऐं हुनखे अञा एतिरो शऊर न हूंदो आहे। हिकु औरत ऐं शागिर्द में फ़र्क़ु थींदो आहे। हिकु नंढड़ी उमिरि हुनजी शागिर्दियाणी जी हूंदी आहे, पढ़ण जी हूंदी आहे, कलम जी हूंदी आहे, त कलम जे बजाए हुनजे हथ में शादी कराए ऐं मोकिलियो वेंदो आहे त ॾोई ॾिनी वेंदी आहे त हाणे तोखे रध पचा करिणो आहे। जॾहिं मां सम्झां थी इहो तमामु वॾो नंढड़ी ॿारड़ीअ सां इस्तेसाल आहे। ऐं इहा धीअ खे इन करे इहो कंदो आहे त हुनखे पंहिंजी जागीर सम्झियो वञे थो, ख़ुदा जी तरफ़ां नेमत न सम्झियो वेंदो आहे। जॾहिं चवंदो इहो चयो वेंदो आहे त धीअ अलाह ताला जी रहमत आहे, पर धीअ खे उन वक़्तु पंहिंजी जागीर सम्झी करे ऐं क़ुर्बान कयो वेंदो आहे ऐं धीअ जो को हक़ न सम्झो वेंदो आहे। ऐं इहो सम्झो वेंदो आहे त धीअ बसि क़ुर्बानीअ जे लाइ आहे। ऐं हिकिड़ी पुराणी जीअं हिकिड़ी रिवायत आहे, नथ विझी करे ऐं नाकेली यानी की हिकु नाकेली नथ में विझी करे ऐं धीअ खे जाॾे वणे तारे काहे वञिणो आहे। नथ जो तस्वुर इहो ई आहे न, त नाकेली नक में विझी करे बसि जाॾे वणे तारे काहे वञिणो आहे। बल्कि मां सम्झां थी त ज़ेवरनि पूरनि जो तस्वर ई इहो आहे त औरत खे पाबंद कयो। नक में नाकेली, पेर में पेर कड़ी, बाह में बाह कड़ी, गले में बि हिकिड़ो ताक विधो वेंदो आहे जंहिंसां जीअं जानवरनि वारो ई हिसाबु आहे त जीअं जानवर खे ख़ामोश करण जे लाइ ऐं जानवर खे एहतिजाज खां रोकण लाइ जेके फराए वेंदा आहिनि, औरत खे बि पुराणे दौर में ॾिसजे त इहा ई शइ आहे त नक में नथ जो बग़ैर चवंदा आहिनि त निकाह न थींदो आहे। त नाकेली इहा ई शइ आहे, नथ में नाकेली विझी औरत खे जाए वठी वञो त औरत खे क़ुर्बान कयो वेंदो आहे। ऐं ॿारड़ीअ सां त सरासर इहा नाइंसाफ़ी आहे। हुनखे बजाए स्कूल में पढ़ण जे हुनखे पंहिंजे एवज़ में पंहिंजी अयाशीअ जे लाइ क़ुर्बान कयो वञे थो ऐं इहा रस्म ख़तमु थियणु घुरिजे। ऐं इन जे लाइ जेतिरो थी सघे मां सम्झां थी असां औरतुनि खे ई आवाज़ उथारणु घुरिजे त असांजी मासूम ॿारड़ियुनि सां इहा ज्याती न कई वञे। तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे भेण, तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहो हिकिड़ी औरत जे एहसासनि ऐं जज़्बनि सां रांदि खेॾी थी वञे। रांदि खेॾणो आहे बिल्कुलु, यानी उन्हनि खे इहो हक़ न आहे त हू पंहिंजे बराबरीअ जे बुनियाद ते पंहिंजो जीवन साथी हिकिड़ो तलाश करनि। आपा इहो ई सुवाल मां तव्हां खां पुछंदसि त छा असां वटि जेके छोकिरियूं नंढी उमिरि में शादी करे थियूं वञनि, जीअं तव्हां ज़िक्र बि कयो, त उहे ॼण ईअं लॻंदो आहे त वक़्त खां अॻु में ई पंहिंजे एहसासनि जज़्बनि खे मारे छॾींदियूं आहिनि, यानी हूअ ज़िंदह मौत वांगुरु ज़िंदह हिकिड़ो लाश वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि। त छा उन्हीअ जे लाइ जेको आहे सो असांखे जीअं तव्हां वटि हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे अवामी वर्कर्स पार्टी, त छा तव्हां जे पंहिंजी पार्टीअ जे प्लेटफॉर्म तां इन्हीअ मसइले ते को एहतिजाज थियो आहे? जीअं मूंखे पोयनि ॾींहंनि में यादि अचे थो त असां वटि हिकु ॿ वाक़िया अहिड़ा बि थिया आहिनि जेके छोकिरियुनि खे अगवा कयो वियो आहे ऐं छोकिरियुनि खे जेकॾहिं हुननि चयो आहे की पंहिंजी पसंदि जी शादीअ जे लाइ को इज़हार कयो बि आहे त उन्हनि खे जेको आहे कारोकारीअ जे तहत मारियो वियो आहे। तव्हां छा था सम्झो त कारोकारीअ जी रस्म जेका आहे उहा अॼु बि मौजूदु आहे ऐं उन्हीअ खे कीअं ख़तमु करणु खपे? देखें हमीदा, बात दरअसल ये है कि बहुत सारी ख़राबियाँ हैं, बहुत सारे मसाइल हैं, औरतों के मसाइल हैं और औरतों के साथ सारे ख़ानदान के मसाइल हैं। ये सारे मसाइल जागीरदारी और सरमायादारी निज़ाम की दी हुई हैं। ये सारी जब तक ये निज़ाम हमारे पास है उस वक्त तक ये सब चीज़ें रहेंगी। इसके लिए हमें हमारी हर सियासी पार्टी को इसके ख़त्म करने के लिए जद्दोजहद करने की ज़रूरत है। अगर वो चाहते हैं कि ये सारी लानतें ख़त्म हो जाएं और औरत को भी उसका बराबर का हक़ दे के मर्द के बराबर खड़ा किया जाए, तो उसके लिए ज़रूरी है कि ये सारे निज़ाम जो फ़रसुदा निज़ाम है, फ़रसुदा रस्म व रिवाज हैं, इन सब को ख़त्म करने के लिए जद्दोजहद करना चाहिए। जब वो ख़त्म हो जाएंगे तो यकीनन औरत क्या मर्द भी इससे आज़ाद हो जाएगा। मर्द और औरत दोनों मिलकर अपने मसले के लिए हल करेंगे। इस वक्त हम औरत के मसले को लेके चलेंगे तो मसला हल नहीं होगा। औरत जानती है कि उसके साथ क्या मसाइल हैं और वो किस तरह से उनसे सफ़र कर रही है, उनसे फंसी हुई है उसके अंदर। वो अगर मर्द उसके साथ खड़े होकर
उन मसाइल के ख़िलाफ़ आवाज़ उठाता है तो समझो कि वो मसला ख़त्म होगा। अगर खाली औरत आवाज़ उठाए मसला नहीं ख़त्म होगा, क्योंकि हमारे पास बहुत सारे लोग हैं जो ये रुकावटें हैं। एक तो पुराने रस्म व रवाज के जो लोग हैं वो मौजूद हैं, कुछ मजहबी लोग इसमें मौजूद हैं, कुछ हमारे क़वानीन जो हैं पुराने वो चल रहे हैं। तो ये सब और जागीरदारी ने अपना निज़ाम बनाया हुआ है कि उससे हट ही नहीं सकते हैं जब तक कि वो आज़ाद नहीं करें, आपके उसके पास काम करने वाले आज़ाद नहीं होते, उस वक्त तक कि ये सब ख़त्म नहीं हो सकता। तो मैं तो ये कहूँगी कि ये जो सियासी पार्टियाँ अपने बिल बनाती हैं, ऑर्डिनेंस बनाती हैं, ये सब एक दिखावा है। ये कहीं नहीं है कि ये औरत के मसले को हटाया जाए। वो बिल बना के वो NGOs को दे देते हैं, जो छोटी छोटी ऑर्गेनाइजेशंस हैं या जो बड़ी ऑर्गेनाइजेशन है बाहर से फंडेड है, वो इसको दे देते हैं। जो फंडेड आप यानी तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त गवर्नमेंट जिथे नाकाम थी वञे उन ते इम्प्लीमेंट नथी कराए सघे, उहा NGOs खे थी ॾे। NGOs को दे। त पोइ असांजो मुल्क या त NGOs ते हले, पोइ असां इन्हीअ में जेको इलेक्शन करे ऐं वोट ॾेई करे असां पंहिंजा नुमाइंदा मथे आणियूं था, त इन जो मक़सदु आहे त पोइ NGOs खे जेकॾहिं सभु कुझु करिणो आहे त पोइ असां वटि इहो जमहूरियत वारो तसवर ख़तम थी वञणु खपे। ये बात भी है, और दूसरी बात ये है कि NGOs जो काम करती हैं वो बाहर के फंडिंग ऑर्गेनाइजेशन के तहत काम करती हैं। वो यहाँ के मसले को तो भेजती हैं फ़ंड के लिए और उसके बाद वो करती हैं, तो वो जो फंडिंग ऑर्गेनाइजेशन है वो हुकूमतों से कहते हैं कि ये हम मसले के लिए हमारे पास ये ऑर्गेनाइजेशन है, ये काम करेंगी। तो इस तरह से ये इसका काम चलता है। लेकिन मैं तो कहूँगी कि जब तक के समाज में राइज जितने फ़रशुदा निज़ाम हैं, चाहे वो आपके इस्तेहसाली निज़ाम हो, तबक़ाती निज़ाम हो, ये सब ख़त्म नहीं होंगे उस वक्त तक कि औरत आज़ाद नहीं हो सकती। औरत ये सारी चीज़ों से निजात नहीं पा सकती। इसके निजात के लिए मर्द औरत को दोनों को मिलकर जद्दोजहद करना होगी। पर मां ॾिठो आहे त काफ़ी असां जूं अहिड़ियूं भेनरूं आहिनि जिन खे मर्द तमामु घणो सपोर्ट करनि था, ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त हिन वक़्तु जेको आहे सो पीअर पंहिंजे धीअरुनि खे स्टॉप ते वठी ईंदा आहिनि त स्कूल वञनि थियूं, ऐं उन्हीअ खां पोइ ॿाहिरि वठी ईंदा आहिनि, वापसीअ जे टाइम ते उहे इंतज़ारु कंदा आहिनि। यानी असां सिर्फ़ु मर्द खे कंडेम बि नथा करे सघूं, छाकाणि जो मर्द हिन महिल तमामु घणो ॿांह ॿेली आहे। औरत खे जेकॾहिं हिन वक़्तु शऊर आयो आहे त मां सम्झां थी त थोरो घणो मर्द जो हथु ज़रूरु आहे। छा साईं मर्द खे ॿिए नंबर ते रखियो आहे ऐं औरत खे पहिरें नंबर ते रखियो आहे, यानी हुन औरत खे कारी नाहे चयो। तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त औरत जागीरदाराना समाज में औरत खे कारी कयो वियो आहे, औरत सां इस्तेहसाल थिए थो, पर ईअं नाहे। औरत बहादुर आहे, दिलेर आहे, ऐं मर्द खे जेको आहे सो शऊर आहे, पर हुनखे औरत थे थोड़ी तवज्जो ॾियण जी ज़रूरत आहे। तवज्जो भी देने की ज़रूरत है, और जो माशरे में राइट्स रस्म और रिवाज हैं जो माशरे के अंदर हैं, जिसकी वजह से वो औरत को ले जाके बस स्टॉप पे खड़ा करता है या काम की जगह से लेकर आता है, वो सिर्फ माशरे में राइट्स रस्म और रिवाज की वजह से। वो रस्म और रिवाज इतने सख्त हैं कि वो अपने से उस पर आगे नहीं बढ़ सकता, क्योंकि वो जकड़े हुए हैं सब। अब अगर लड़की एक अकेली जा रही है तो वो उसके ऊपर कहीं ना कहीं से हमला हो गया तो पूरा ख़ानदान उसके पीछे लग जाता है कि तुमने कैसे अपनी लड़की को अकेले भेज दिया। तो ये सब चीज़ें बहुत काउंट करती हैं, एक दूसरे से जकड़ी भी हैं, और इन जकड़ी हुई चीज़ों को हटाने के लिए हमको एक बाज़ाब्ता एक जद्दोजहद करनी पड़ेगी। बिल्कुल सही। और उस जद्दोजहद के लिए सियासी पार्टियों को कदम आगे बढ़ाना पड़ेगा, और सियासी पार्टियों के साथ जो NGOs इसमें काम कर रही हैं उनको साथ देना पड़ेगा। बिल्कुल, ताकि वो भी देखे कि किस तरह से नजात मिल सकती है। बिल्कुल, यानी तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त सियासी पार्टियूं ऐं NGOs गॾिजी करे ऐं असां हिन समाज में हिक ॿिए जो ॿांह ॿेली थी करे असां हिकिड़े समाज खे बहितर तरीक़े सां बहितर रस्ते ॾे वठी वञी सघूं था ऐं इन रस्मुनि सां विढ़ी सघूं था। असां पंहिंजो प्रोग्राम असांजो हले थो, पर असां नंढड़ी साही हिकु वठंदासीं ऐं साहीअ खां पोइ ॿीहर वरी असां पंहिंजी भेनरुनि सां मिलंदासीं।
असांजो ही प्रोग्राम सरतियूं जारी आहे। असां पंहिंजी भेण मेहरनिसा खां जीअं त आपा सालिहा हिकिड़ी ॻाल्हि कई आहे रस्म रवाज, मूंखे हिकिड़ो रस्मुनि ते हिकु ॻाल्हि यादि अची वई आहे जेका असां तव्हां खां पुछणु चाहियूं था त असां वटि जेके औरतूं बेवा थी वेंदियूं आहिनि उन हालांकि इस्लाम ईअं नाहे कयो ऐं ॾाढी ॾुखोईंदड़ इहा हिकिड़ी रस्म आहे ऐं ॾाढी ॾुख ॾियारींदड़ बि रस्म आहे इहा त जेके औरतूं बेवा थी वेंदियूं आहिनि उन्हनि जी हैसियत ॿिए नंबर ते थी वेंदी आहे। पोइ वरी जेके असां वटि शादीअ जूं रस्मूं थींदियूं आहिनि या जेके बि रस्मूं थींदियूं आहिनि असां वटि उन बेवा औरत खे परे कयो वेंदो आहे त जीअं त तूं बेवा आहे इन्हीअ जे करे कंहिं बि रस्म में शरीक नथी थी सघे। त मां सम्झां थी त हिकिड़ी औरत जे लाइ इहा ॾुखाईंदड़ रस्म आहे, ॾुखाईंदड़ जुमिलो आहे, छाकाणि जो उहा बि हिकिड़ी औरत हूंदी आहे जेका ॿी औरत खे चवंदी आहे त तूं बेवा आहे। मौत त बरहक आहे, हर कंहिं ते अचिणो आहे ऐं मौत जो को वक़्तु मुक़ररु कोन्हे को। जेकॾहिं उन बेवा औरत जे मुड़ुस ते मौत पहिरियां अची वियो आहे त जेका ॿी औरत आहे उन्हीअ खे बि केॾी महिल उहो वक़्तु ॾिसणो पवंदो। पर छा असां वटि इन्हीअ जी अहमियत आहे या असां इन्हीअ रस्म खे केतिरो सम्झूं था या तव्हां छा था सम्झो त हिन बाशऊर समाज खे बाशऊर करण जे लाइ इन्हीअ रस्म खे तव्हां केतिरो कंडेम कंदव, केतिरो इन्हीअ खे निधींदव या तव्हां इन्हीअ खे सही सम्झो था? न दी, इहा रस्म बिल्कुलु ग़लति आहे ऐं ईअं ई जीअं मूं अॻु ॿुधायो त हथरादू असां जूं रस्मूं ठाहियूं वयूं आहिनि, रीतूं रस्मूं परसूदा ऐं हथरादू आहिनि। अहिड़े तरीक़े सां इहा ई बेवा औरत जो मक़ाम त हथों बुलंद थिए थो, छो त हुनजो जॾहिं मुड़ुसु मरी वञे थो त पीअर भाउर सभु मिट माइट हुन जा ज़िंदा आहिनि ऐं छो हुनखे पोइ ते रखियो वञे थो। हुनखे त बल्कि अॻिते करणु घुरिजे हर रस्म में, हर रीत रस्म में, छाकाणि त हुन मां इहा महरूमी ख़तमु करणी आहे त तूं बेवा आहीं। छा मतिलबु आहे त हू बेवा थी वई त यानी की रीत रस्म मां अलॻि थी वई? न, मुंहिंजे नज़र में उनजो मक़ाम बुलंद आहे ऐं उहा बिल्कुलु उन औरतुनि जे बराबरि आहे जेके पंहिंजे मुड़ुसनि वारियूं आहिनि ऐं मौत त हर इंसान ते अचिणो आहे ऐं उन पाण त को जुर्म न कयो आहे, को ॾोह त न कयो आहे। ऐं इन करे मां त इहो ई चवंदसि त उन्हनि औरतुनि खे बराबरि उन सुहागण ऐं ॾोहागण, मां इन ॾोहागण जे ख़िलाफ़ आहियां त उनखे ॾोहागण जो नालो ॾिनो वेंदो आहे त ॾोहागण खे कुझु न करिणो आहे। उहे केतिरियूं ई औरतूं पंहिंजे घरनि में एतिरियूं त बुरी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि जिन जूं सुहागणियूं रीतियूं रस्मूं कंदियूं आहिनि। वेंदे ई वञी करे पंहिंजे घरनि में ॾाढा बुरा हालात उन्हनि जा थी वेंदा आहिनि जिन जूं 7 सुहागणियूं रस्मूं कंदियूं आहिनि। पोइ तव्हां उन्हनि खे छा चवंदव? 7 सुहागणियूं मिली रस्मूं कयूं, पोइ उन ॾुख छो ॾिठा? पोइ उनजे घर में बुख बदहाली छो आहे? उनजे घर में पोइ मार कुट छो आहे? जॾहिं 7 सुहागणियुनि ने रीत रस्म करे रुख़्सत कयो आहे पोइ त उहा ॾाढी ख़ुशि हुअणु घुरिजे न। पर जेका बेवा माउ जॾहिं पलव ॾेई पंहिंजी धीअ खे शादी कंदी आहे, रुख़्सत कंदी आहे, अलाए केतिरियूं असां औरतूं तमामु ख़ुशि पंहिंजे घरनि में ॾिठियूं आहिनि। जेके बेवा माउ पंहिंजे मथे जो पंहिंजो हथु मथे ते रखी पंहिंजी न्याणीअ खे रुख़्सत कंदी आहे। गणत मिसाल एतिरा अथव, पोइ तव्हां छा चवंदव त उहा ख़ुशि छो आहे जंहिंखे बेवा माउ पंहिंजे या बेवा भेण पंहिंजी भेण खे रुख़्सत करे ऐं पंहिंजे घरनि में आबाद करे थी, उहे ख़ुशि पोइ छो हूंदियूं आहिनि? तंहिं करे मां इन रीत जे रस्म जे तमामु सख़्तु ख़िलाफ़ आहियां ऐं इहो असां वटि शऊर नाहे कुझु माण्हुनि में। इन करे इहा रस्म अॼु ताईं क़ाइमु आहे, पर इन रस्म खे असांजे बाशऊर सोचनि जे बावजूद बि रखियो थो वञे त इनखे ख़तमु कयो वञे। बाशऊर माण्हुनि जो इहो सोच जो इहो मतिलबु न हूंदो आहे त असां अॼु बि उन्हनि औरतुनि खे असां ॾोहागण जो नालो ॾियूं ऐं उनखे रीतुनि रस्मुनि खां अलॻि कयूं। न, उनखे सभ खां अॻु में ई पंहिंजी रीतुनि रस्मुनि में शरीक कयो वञे। बिल्कुलु अदी, मां तव्हां सां इतफ़ाक़ कयां थी, छाकाणि जो जेको मूंखे बि थोरो घणो यादि आहे, मुंहिंजो जिन पंहिंजी भेनरुनि सां वास्तो पवंदो आहे, मां सम्झां थी
त उहे भेनरूं जेके बेवा हूंदियूं आहिनि, मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि आहे त हिकिड़ी असांजी भेण जे घरवारो जेको आहे फोत थी वियो, त हुन चयो त चई हूअ तमामु वॾे हिकिड़े शाइर जी नुंहुं हुई ऐं उन मूंखे चयो, बल्कि मां नालो खणणु फ़ख़्रु महसूसु कयां थी, अदा अनवर पीरज़ादो तमामु वॾो हिकिड़ो नालो आहे ऐं उन्हीअ जे जवान पुट जी जॾहिं डेथ थी वई त उन्हीअ खां पोइ मां जॾहिं उन्हीअ जे घर वयमि ऐं उन्हीअ खे मिलियमि त हुन जा नंढड़ा पुट हुया। हुन मूंखे चयो त मुंहिंजे पुट खे असां औरतुनि जो ॾींहुं पिया मल्हायूं, त हुन मूंखे चयो त चई मुंहिंजे पुट खे पियाने वॼाइण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं मां सिलाई करे ऐं पंहिंजे पुट जे लाइ पियानो ख़रीद करे ॾियां थी त जीअं मुंहिंजे पुट जी उहा ख़्वाहिश पूरी थिए। त मां सम्झां थी त अहिड़ियूं बि असां वटि हिकिड़ियूं बहादुर किरदार, बहादुर औरतूं मौजूदु आहिनि जेके बावकार तरीक़े सां, बाइज़त तरीक़े सां जेकॾहिं हुननि जे ज़िंदगीअ जो जीवन साथी हलियो थो वञे त पंहिंजो पाण खे हो पंहिंजे ॿारनि जो न सिर्फ़ु माउ बणिजी पर पीउ बणिजी करे बि उन्हनि जी महरूमियुनि खे ख़तमु करनि थियूं ऐं उन्हनि जे लाइ जेको आहे हिकिड़ो बहितरीनु माउ साबित थियनि थियूं। तंहिंजे करे मां सम्झां थी त तव्हां जेको चयो आहे इहो असांजी रुगो सोच जो फ़र्क़ु आहे ऐं इहा सोच जेका आहे असांजी ख़तमु थियणु खपे। बिल्कुलु मां तव्हां सां इतफ़ाक़ कयां थी। मां सालिया आपा खां बि इहो ई पुछंदसि त आपा असां वटि जेको औरत खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, जेका बेवा औरत हूंदी आहे, अक्सर जेकॾहिं भाइरनि जे घर में हूंदी आहे, पीउ जे घर में हूंदी आहे, हुनजी उहा सेकंड हैसियत हूंदी आहे ऐं उन्हीअ खां पोइ भाॼायूं जेके आहिनि या जेको बि हूंदो आहे घर जो को असर रसूख़ वारो माण्हू, चाहे उहा धीअ असांजे घर मां रुख़सत थी वञे पर जॾहिं वापसि बेवा थी अचे थी त घर जो सॼो कमु उन्हीअ खां करायो वेंदो आहे, उन्हीअ जी औलाद खे महरूम रखियो वेंदो आहे। त तव्हां छा था सम्झो त तव्हां उन्हनि औरतुनि जे लाइ जेको आहे सो कहिड़े क़िस्म जो पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ रखो था ऐं तव्हां छा था सम्झो त उन्हनि औरतुनि खे असांखे कीअं अहमियत ॾियणु खपे? ये तो ख़ानदान की बात है। ख़ानदान के अंदर जब एक किसी की डेथ होती है तो आपा असां मां तव्हांजी ॻाल्हि खे कटियां थी छाकाणि जो असां ख़ानदान जो हिसो आहियूं, असां उन्हनि ख़ानदाननि खे अॻिते आंदो आहे, असां उन्ही ख़ानदान जी ग़लति रस्मुनि रीतुनि ते असां हिन महिल ॻाल्हायूं था। और भी बहुत गलत रीतें हैं। मैंने देखा है अंदरून सिंध में कि जब वो बेवा हो जाती है तो उस ख़ानदान के ने जो इंतकाल जिसका हो गया है उसका बड़ा भाई छोटा भाई जो भी होता है उससे उसकी शादी निकाह में डाल देते हैं ताकि वो महफूज हो जाए। उनके ख़्याल में ये होता है कि हमने इसको महफूज कर दिया, लेकिन औरत से नहीं पूछा जाता, सिर्फ अपने ख़ानदान की हिफाजत के लिए, अपने ख़ानदान के इज़्ज़त बनाने के लिए वो उसके निकाह में दे देते हैं, जबकि वो बिल्कुल नहीं चाहती है कि वो उसके साथ शादी करे और उसके साथ जाए। अब यही है कि अगर तालीम हमारे पास हो और तालीम अच्छी तरह से नीचे तक, निचली सतह तक जाए तो वो खुद ब खुद अपने आप को तरक्की की तरफ लेके जा सकती है कि मैं सबको, जैसे कि अभी बताया कि उसने अपने बच्चों को किस तरह से पाला, तो ऐसा कर सकती है औरत। यानी तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त इहो तहफ़ुज़ त पंहिंजी जाइ ते खणी ठीकु आहे, असां उहो मञूं, पर औरत खे इहो हक़ ॾिनो वञे त औरत खां उहो कहिड़ो फ़ैसिलो करे थी, छाकाणि जो उन्हीअ घर में पंहिंजे ॾेर खे उहो भाउ सम्झे थी ऐं पोइ फौरन तव्हां उन्हीअ खे चओ था त हे हाणे तव्हांजे ज़िंदगीअ जो शरीक हयात आहे, सो थोरो मुतज़ाद ॻाल्हियूं थी थियूं वञनि। यानी औरत जे लाइ हिकिड़ो फ़ैसिलो करणु ॾाढो तकलीफ़ थी थो वञे, कोई नहीं देता है, पर औरत ख़ामोश इन्हीअ जे करे रहंदी आहे जो हुन वटि ॿी का राह न आहे, क्योंकि उसके कहीं रास्ता नहीं नजर आता। तो वो यही सोचती है कि चलो इन बड़ों ने मेरा फैसला कर दिया है तो बस उस पर रह जाती है, चाहे शादी का फैसला हो, चाहे बच्चे पैदा करने का फैसला हो। औरत के पास तो फैसला नहीं है ना, सिर्फ घर चलाने के लिए उसको दे दिया गया कि तू घर के अंदर जो है खाना पकाएगी, ये पैसे हैं, इसमें जितना भी होगा ये सब कुछ करना है, घर के सारे काम भी करने हैं, बाहर के भी काम करने हैं, लेकिन फैसला करने का इख्तियार उसके पास नहीं है। उसे पूछना है, अपने मर्द से ही पूछना है और ख़ानदान के बड़े से पूछना है, जो वो कहते हैं उसी पर उसको अमल करना है। तो ये है कि जो बेवा होती है या जिसकी शादी नहीं होती है, बहुत सी हैं ख़ानदान, तो ये सब जो चीज़ें हैं ये औरत को फ़ैसला साजी में शामिल नहीं करने की वजह से वो
मुस्तकिल मुब्तला रहती है परेशानियों में, और वो जो कहता है उसी के ऊपर चलती है, अपने ऊपर अजाब सहती है, सब कुछ करती है। वो समझती है कि ये मुझे अल्लाह की तरफ से ये दिया गया है, वो सारा कुछ अल्लाह के ऊपर डाल देती है कि हाँ मुझे अल्लाह की तरफ से ये दिया गया है। मैं आपा ये तो हमें एक तस्वर दिया गया है ना कि जब हम जे शइ ते असां पहुची कोन सघंदा आहियूं त असां सम्झंदा आहियूं त इहो अलाह जे तरफ़ां आहे, पर अलाह में असां सभिनी जो यकीन आहे, अलाह असांजी ज़ात आहे, असांजो मज़हब आहे, असांजो दीन आहे। पर जेके असांजूं हालतूं आहिनि, जेकॾहिं असां ईअं चऊं त सभु कुझु अलाह जे हथ में आहे, त पोइ भला जेकॾहिं का डेथ थिए थी या कंहिं माउ जो ॿारु मरी वञे थो त जेके तकलीफ़ूं अचनि थियूं उहे असां अलाह ते छॾे था ॾियूं, ऐं जेको इस्तेहसाल थिए थो या मर्द जेकॾहिं ॿी शादी करे थो त छा उहो अलाह थो चवे त तव्हां वञी करे ॿी शादी कयो? सही बात है, लेकिन वो क्यों अल्लाह ने इजाज़त दी है कि तुम 4 शादियां करो। समझंदासीं त मर्द पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ के बि ॻाल्हियूं मज़हबी आड़ में पंहिंजो पाण खे ढके थो उन्हनि में। बिल्कुल। और दूसरी बात ये है कि अल्लाह ने कहा है, कुरान में है कि वो 4 शादी कर सकता है, उसको कोई रोक नहीं सकता। पर अॼु जे जदीद दौर में तव्हां इहा इजाज़त ॾींदो? हाँ, इजाज़त की ज़रूरत है। अॼु जे जदीद दौर में त मां सम्झां थी त औरत खुद मर्द बणिजी वई आहे। औरत फौरन इजाज़त दे देती है, औरत कमाए थी, औरत फौरन इजाज़त दे देती, क्योंकि उसे मालूम है कि मैं कहाँ जाके पढ़ूंगी, इससे अच्छा है कि इजाज़त दे दो कि वो घर के अंदर आ जाए। ना पा उहो त मजबूरी हालत में इजाज़त ॾे थी, पर मां इहो मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे त अॼु जे जदीद दौर में जॾहिं हालतूं, ॿारनि जा मसइला, घर जा मसइला, इहे सभु, यानी औरत बि हिकिड़ो भाङे भाईवार आहे हिकिड़ो घर हलाइण में, तव्हां उन में हिकिड़े 3 फ़र्द खे आणियो था जेका सिर्फ़ु हिकिड़े ख़्वाहिश जे बुनियाद ते अचे थी, त छा अॼु जे दौर में भली असांजी इहो इस्लाम इजाज़त ॾे थो, पर अॼु जे हिन दौर में जॾहिं ॿ औरत ऐं मर्द कमाइनि था तॾहिं हिकिड़ो घर असांजो बहितर तरीक़े सां हले थो, त छा अॼु जे दौर में उहो सही आहे? नहीं, ये तो बात सही है कि इसीलिए तो हुकूमत ने कानून बनाया कि औरत से पर इजाज़त लो तो फिर तुम दूसरी शादी कर सकते हो। और इस्लाम में भी है कि आप शादी अगर करना चाहते हैं तो आप पहले देखो कि जिसके साथ रह रहे हो उसकी आपने ज़रूरियात पूरी की, उसके साथ बिल्कुल आप जितनी उसको सहूलतें देना है, आराम देना है, आपने उसको दिया। और जब दूसरी शादी करोगे तो ये देखो कि उसके हक़ न मारा जाए, ये भी कहा गया है। तो जब उसको लाओगे तो उसका भी हक़ नहीं मारा जाए, इसका भी हक़ ना मारा जाए। तो ये चीज़ें तो कोई नहीं करता है ना, इसीलिए ये कानून बना के पहले औरत से इजाज़त ले लो, अगर औरत इजाज़त देती है तो तुम दूसरी शादी कर सकते। पर जबरन वरी बि औरत वेचारी मजबूर थी इजाज़त ॾेई छॾींदी आहे। आपा तव्हां असांजे स्टूडियो में आयो, असांजे हिन प्रोग्राम में शरीक थियो, तव्हांजा लख थोरा, ऐं इंशाअल्लाह वरी जॾहिं कॾहिं असांखे मौक़ो मिलियो तव्हांखे असां ॿीहर ज़हमत ॾींदासीं। ऐं अॼु जे हिन गुफ़्तगू मां अॼु जेको असां प्रोग्राम कयोसीं, औरत जो ॾाढो हिकिड़ो हिसास मसइलो आहे, एहसास ऐं जज़्बा औरत जे लाइ जेके आहिनि तमामु वॾी अहमियत रखनि था, ऐं असां सम्झूं था त इन्हनि एहसासनि ऐं जज़्बनि खे असां उजागर करे ऐं अवाम जे अॻियां आणियूं, ऐं अवाम जे अॻियां असांजो मुआशिरो, अवाम यानी सिर्फ़ु औरत नाहे, असां वटि असांजा मर्द भाइर बि असां सां गॾु आहिनि, ऐं असां चाहियूं था त उन्हनि जे आॾो इहे सभु मसइला साम्हूं अचनि। जॾहिं उन्हनि जे साम्हूं इहे सभु मसइला ईंदा तॾहिं उहे असांजी भेनरुनि खे बि सम्झंदा त किथे असां ग़लति आहियूं ऐं किथे असां सही आहियूं। जॾहिं इस्लाह करण जी ॻाल्हि ईंदी आहे, छाकाणि जो हीअ वेड़ जेका आहे का दुश्मनीअ जी न आहे, हीअ वेड़ इस्लाह जी आहे, हीअ हिकिड़े बहितर समाज जी आहे, बहितर मुआशिरे में बहितर तइमीर जी आहे। तंहिंजे करे असां हे जेके नंढा प्रोग्राम कयूं था, असां तव्हां सां पंहिंजो आवाज़ शामिल कयूं था, तव्हांजे अॻियां पंहिंजे आवाज़ खे रखूं था। इन जो मक़सदु बि इहो ई आहे त मुआशिरे में औरत जे मक़ाम खे सम्झो वञे, औरत जी हैसियत खे उजागर कयो वञे। असांजा भाइर, असांजा पीअर, असांजा पुट, असांजा साथी बणिजी करे असांजे हक़नि खे सम्झनि। असांजी भेण जीअं चयो त शादीअ खां पोइ इहो मक़सदु न हूंदो त औरत जी शादी थी वई, हाणे हूअ जेका आहे सा हुन जी का हैसियत न आहे, हुन जी हैसियत आहे, बिल्कुलु आहे,
पीउ माउ ते उन्हीअ जो हक़ु आहे, उन्हीअ खे उहे बराबरीअ जी बुनियाद ते हक़ ॾिना वञनि ऐं उन्हीअ जी हैसियत खे जे बेवह औरत आहे उहा मजबूर थी जे पीउ माउ जे घर में अचे थी त बल्कि उन्हीअ ते हिकिड़ी ॿीणी तवजह ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे। कुदरत जे तरफ़ां के फ़ैसिला आहिनि त उन्हीअ फ़ैसिलनि खे मञे करे उन्हीअ खे हिकिड़ो बावकार रस्तो ॾेखारियो वञे, छाकाणि जो जेकॾहिं असांजे समाज में बिगाड़ पैदा थिए थो कंहिं औरत में त उन्हीअ जो सबबु इहो ई आहे जॾहिं उन्हीअ जे रस्तनि में घणियूं रुकावटूं अचनि थियूं ऐं उन्हीअ जा रस्ता रोकिया वञनि था। पर जे असां उन्हनि जे रस्तनि जूं राहुनि जूं बहितर तरीक़ा उन्हनि खे ॾींदासीं, बहितर तरीक़े सां बाइज़त तरीक़े सां असां उन्हनि खे रखंदासीं त असां सम्झूं था त इहा असांजी कामयाबी आहे। ईंदड़ प्रोग्राम में वरी असां कंहिं नए महिमाननि सां कंहिं नए मसइले ते वरी मिलंदासीं।